जय झूलेलाल। पार्वती टावर्स तरकंडा में एकादशीअ जो पर्व धूमधाम सां गॾु मल्हायो वियो। त हरि प्रबोधिनी एकादशी जो पर्व वॾे ई हर्षोल्लास सां गॾु देश भर में मल्हायो वियो। सरकंडा स्थित पार्वती टावर्स में बि एकादशी जो पर्व हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वियो। कार्यक्रम जी शुरूआत भॻवान श्री कृष्ण जी फ़ोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कई वई। कंचन रोहरा द्वारा अॼु जी एकादशी जो महत्व ॿुधायो वियो ऐं माता तुलसीअ खे सजायो वियो। गन्ने सां गॾु शुभ विवाह करायो वियो। हिन अवसर ते कई भक्ति भरियल भॼन ॻाया विया। देखो देखो मेरा श्याम आया, राधा को संग लाया, राधे राधे जपो चले आएंगे बिहारी। भक्ति भरियल भॼन ॻाया विया जेके ॿुधी करे उपस्थित भक्त ॼणनि झुमिर पाती। प्रभुअ खे माखन मिश्री जो भोग लॻायो वियो, केक कटियो वियो, सभई भक्तनि खे प्रसाद वितरण कयो वियो। अॼु जे हिन कार्यक्रम में पार्वती टावर्स विशेष सहयोग रहियो, जंहिंमें प्रमुख आहिनि कौशल्या तीर्थानी, पार्वती मनचंदा, दया लेखवानी, माया मनमानी, कविता मनचंदा, कंचन रोहरा, रीता हिंदुजा, शोभा रेलवानी, कंचन नथानी, वर्षा सरिता तीर्थानी, कौशल्या मनचंदा ऐं सभिनीनि सदस्यनि जो विशेष सहयोग रहियो। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।